दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया जे कहाणियुनि जे गुलदस्ते में शामिल कयूं था ख़ूबसूरत कहाणी देख। सादन सूदन कपिड़नि में हिकु अधरोट जोड़ो बूस्टन जी स्टेशन ते रेल मां लथो ऐं हिकु ऑफिस जे सरबराह वटि पहुची वियो। खेनि ॾिसंदे ॿाहिरि वेठल सेक्रेटरीअ हिकु लम्हे में सोचे छॾियो त अहिड़े सादे ऐं पुराणे नमूने जे लिबास वारनि माण्हुनि जो हार्वर्ड में कहिड़ो कमु आहे। उहे त कैम्ब्रिज ताईं बि रसी नथा सघनि। सेक्रेटरीअ जी खजियल बिरुनि खे ॾिसंदे मर्द नरम आवाज़ में चयो, असांखे सदर सां मिलणो आहे। हू सॼो ॾींहुं मसरूफ़ आहे। सेक्रेटरीअ वॾाईअ मां चयो, असीं सॼो ॾींहुं इंतज़ारु करे सघूं था। औरत वराणियो। सांदे 4 कलाक सेक्रेटरीअ हिननि खां लवाईंदी रही। हुन सम्झो पए त इहे महिमान बेज़ार थी पवंदा ऐं हलिया वेंदा, पर हू न विया। सेक्रेटरी हाणे पाण बेज़ार थियण लॻी। खेसि मूंझ बि थियण लॻी हुई ऐं वटसि ॿियो को बि हीलो बचियो हो सवाइ हुन जे त हू सदर खे वञी ॿुधाए, सर कुझु मिंटनि लाइ अव्हां सां मिलंदा ऐं हलिया वेंदा। सदर बि अलाए छा सम्झी वॾाईअ सां हाकार कई, पर खेसि इहो ॿुधी ॾाढो अजीब लॻो त संदसि मुलाक़ाती पुराणे अंदाज़ जे लिबास में ॿाहिरि वेठल आहिनि। जॾहिं हू अंदरि आया त पंहिंजे चहिरे ते फ़ख़ुरु भरींदे वॾी वॾाईअ सां महिमाननि खे चयाईं, कहिड़ो कमु आहे? औरत ॿुधायो, असांखे हिकिड़ो पुटु हो जेको 1 साल हार्वर्ड में रहियो हो। खेसि हुन सां ॾाढो प्यारु हो, पर साल खनि अॻु हू हिकु हादसे में गुज़ारे वियो हो। मां ऐं मुंहिंजो मुड़ुसु संदसि यादि जे हवाले सां कैंपस में किथे बि को यादगार जोड़णु चाहियूं था। सदर खे ॻाल्हि दिलि सां त लॻी हुई, पर वरी बि हुन पंहिंजो पाण संभालियो पए। मोहतरमा, असां हर उन माण्हू लाइ त को यादगार नथा ठाहे सघूं जेको हिते 1 साल रहियो हुजे या वरी कंहिं हादसे में गुज़ारे वियो हुजे। जे असीं ईअं कंदा वतूं त असांजी यूनिवर्सिटी त को क़ब्रिस्तान लॻंदी। न, औरत तकड़ी वज़ाहत कई, असां को मुजस्मो खड़ो नथा करणु चाहियूं। असां त सोचियो पए त असां हार्वर्ड खे का इमारत तोहफ़े में ॾियूं। सदर जा तारा फिरी विया। हुन हिकु निगाह वरी हिननि ॿिन्ही अधरोट ज़ाल मुड़ुस खे ॾिठो। सदन सादन सूदन कपिड़नि खे घूरे ॾिठाई ऐं चयाईं, इमारत? तव्हांखे ख़बर आहे त हिकु चङी इमारत केतिरी रक़म में ठहंदी आहे? असां हार्वर्ड में रुॻो हिकु प्लांट लॻाइण ते $75 लख ख़र्चु कयो आहे। तव्हांखे सम्झ में अचे थो? सभु ॼण माठ थी विया हुआ। सदर खे लॻो त हाणे हिननि देसी माण्हुनि मां जान छुटंदी। ज़ाल पंहिंजे मुड़ुस ॾे कंधु वराईंदे चयो, त छा कंहिं यूनिवर्सिटी शुरू करण लाइ एतिरा थोरा पैसा खपंदा आहिनि? छो न पाण पंहिंजी यूनिवर्सिटी शुरू कयूं? मुड़ुसु हाकार में कंधु दोणियो ऐं सदर जो मुंहुं ॾिसण वटां हो। बेगम ऐं मिस्टर लीलैंड स्टैनफोर्ड उतां उथिया, सिधो पालू कैलिफोर्निया विया ऐं पंहिंजे नाले सां उते हिकु यूनिवर्सिटी क़ाइमु कयऊं, जेका संदन पुट जी यादि जो हवालो आहे, जंहिंखे स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी सॾींदा आहिनि।